मौत अड़ो सच्चो आ जो दुनिया में केर भी उनके कूड़ो न थो चई सके। मुसलमान भी मञे थो त मौत सच्चो आ, काफर भी मञे थो त मौत सच्चो आ। जेकी अल्लाह की मञन था उहे त चवन था मौत बरहक आ, पर जेकी दहरिया अल्लाह जी ज़ात जा मुनकिर उहे भी चवन था त मौत बरहक आ। ऐं कुरान भी इएं थो चए कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। फरमाई जा भी दुनिया में चुरंदड़ शइ आ उन जे मथां मौत जो ज़ाइक़ो ज़रूर ईंदो। कुल्लु शैइन हालिकुन इल्ला वजहा। अल्लाह से फरमायो जंहिंजो नालो भी शइ आ उन जे मथां तबाही ऐं बर्बादी ईंदी, बका सिर्फ़ अल्लाह जी ज़ात खे हूंदी। मा कान लिबशरिन मिन क़ब्लिकल ख़ुल्द। फरमाइए मुंहिंजा महबूब तोखां अॻु में केतिरा ई इंसान आया, अमीर आया, गरीब आया, बादशाह आया, वज़ीर आया, नबी आया, रसूल आया, पर मुंहिंजा महबूब केर भी दुनिया में हमेशा कोन रहियो। अफ़इन मित फ़हुमुल ख़ालिदून। ओ मुंहिंजा महबूब तूं प्यारो ॾाढो ई, पर तूं भी दुनिया में हमेशा कोन रहंदे, हमेशा रहण वारी अल्लाह जी ज़ात। ऐनमा तकूनू युदरिकुमुल मौत। फरमाई जिथे भी तव्हां हूंदो मौत तव्हां वटि ज़रूर पहुचंदो आहे। वलौ कुंतुम फी बुरूजिन मुशय्यदा। मौत खां बचण जे लाइ भली तव्हां लोही कोट ऐं मज़बूत किला बनायो, पर उते भी तव्हां वटि मौत ईंदो आहे। कुल इन्नल मौत अल्लज़ी तफ़िरून मिन्हु फ़इन्नहु मुलाक़ीकुम। अल्लाह से फरमायो मुंहिंजा महबूब तू पूरी दुनिया जे इंसानियत के ऐलान करे चओ त उहो मौत जेको तव्हां भॼण जी कोशिश था कयो ज़रूर उहो मौत अची तव्हां सां मुलाक़ात कंदो आहे। फलौला इज़ा बलगतिल हुलूम। अल्लाह से फरमायो जॾहिं साह अची निर्घट खे पहुचंदो, हकीम तबीब डॉक्टर सब मथों बीठा हूंदा, हर कंहिंजी इहा कोशिश हूंदी त ही मौत खां बची वञे, पर फरमाई व अंतुम हीन इज़िल तंज़ुरून। तव्हां वक़्तु उनखे ॾिसंदव पिया, पर कंहिंखे ताक़त न थींदी जो उनखे मौत खां बचाए सघे। जॾहिं हकीम डॉक्टर तबीब सब जवाब ॾेई छॾींदा, पोइ चवंदा वकील मन राक। वारो कयो वठी अचो मौली साहब खे त जी क़ुरान मजीद जी सूरत यासीन पढ़ेसि, मन सकरात में आसानी थिएसि। मथों पियो मौली साहब क़ुरान जी तिलावत कंदो, हिन जी हालत इहा आहे जो फरमाई वज़न्न अन्नहुल फिराक। यकीन थी वेंदुसि अॼु अबे खां भी जुदाई, अम्मा खां भी जुदाई, औलाद खां भी जुदाई, घरवारे खां भी जुदाई, मिटल माइटल खां भी जुदाई, दोस्तन अहबाबन खां भी जुदाई। ये पे दिल में ख्याल कंदो ओचितो कुरान तू फरमाए वल तफ़तिस साक़ु बिस्साक़। ओचितो पिनी पिनी असां मिली वेंदी, वात फाटी पवंदो, अखियूं डरा ॾेई वेंदियूं। इहो वक़्तु अचण वारो। मौत अहिड़ो सचो आहे जो दुनिया में केर भी उनखे कूड़ो नथो चई सघे। ॿिए नंबर ते बादशाह तोखां सुवाल कयो आहे अहिड़ो कूड़ मूंखे ॿुधा जो दुनिया में केर भी उनखे सचो न चई सघे। वज़ीर साहब उन जो जवाब ई अथई, जेकॾहिं तोखे केरु चवे त फलाणो बादशाह, फलाणो वडेरो, फलाणो रईस, फलाणो सरदार मरण खां पोइ क़ब्र में हेतिरो माल खणी वियो, हेतिरो सोन खणी वियो, हेतिरी चांदी खणी वियो,
एतरा दिरहम ऐं दीनार खणी वियो वज़ीर साहब इहो अहिड़ो कूड़ अथई जो दुनिया में केर बि उनखे सचो कोन चवंदुसि इन सचो चवंदुसि कूड़ आहे मां जेकॾहिं मथे ते क़ुरान रखी करे तव्हांखे चवां त अदड़ी मोहतरम बेनज़ीर साहब मरण खां पोइ क़ब्र में हेतिरो माल खणी वई एतिरो सोन खणी वई हेतिरी चांदी खणी वई एतिरा दिरहम ऐं दीनार खणी वई एतिरा डॉलर ऐं रियाल खणी वई ईंदो कंहिंखे एतबार मथां कंहिं जाले खे यकीन थी वञे काई शइ कान काॾी विया अमेरिका जा फ्लैट काॾी विया बर्तानिया जा बंगला काॾे विया दुबई जा महलात काॾे विया इंडिया जा मार्केट काॾे वई नौदरो जी मिल्कियत ऐं ज़मीन काॾे विया उहे सोन ऐं चांदी जा ढेर जेके 9 गज कपिड़े जा 3 गज ज़मीन जा मिसकीन ग़रीब मज़दूर हारीअ खे मिलिया उहे साॻा 9 गज कपिड़े जा 3 गज ज़मीन जा तव्हांजी मोहतरम राणीअ खे मिलिया मरण खां बाद क़ब्र में काई शइ कान हलंदी इन जे करे सिकंदर ज़ुल्करनैन जेको वक़्त जो बादशाह हुयो जंहिंजी पूरी दुनिया ते हुकूमत हुई कुरान तू फरमाए हत्ता इज़ा बलग मग़रिब शम्स मशरिक़ खां वठी मग़रिब ताईं उनजी हुकूमत हुई उत्तर खां वठी ॾखिण ताईं उनजी बादशाही हुई सॼी दुनिया जो अकेलो बादशाह हुयो पर आख़िरी वक़्त में वफ़ात खां पहिरीं वसीयत थो करे त मां जॾहिं मरी वञा त मुंहिंजा हथ कफ़न खां ॿाहिरि कढी छॾिजो तां त क़यामत जे दीवार ताईं अचण वारनि इंसाननि खे पतो पए त सिकंदर ज़ुल्करनैन जहिड़ो बादशाह बि दुनिया मां हथे खाली वियो काई शइ क़ब्र में कान हलंदी बसि इहे 9 गज कपिड़े जा हूंदा इहो जेको माइट कफ़न था पाराइनि इहो कफ़न बि क़ब्र में 3 महीननि खां पोइ सड़ी वेंदो पर नेकिन वारो कफ़न तव्हां ई असां सां क़यामत ताईं गॾु हूंदो इन जे करे हिकु दफ़े हज़रत अली साईं जन्नतुल बकी जी कब्रिस्तान में आयो हीअ हज़रत अली साईं जी करामत हुई पोइ हज़रत अली साईं जन्नतुल बकी जी कब्रिस्तान में बीह करे चयो या अहलल कुबूर ओ कब्रनि वारो कुझु तव्हां हवाल जूं कुझु मूंखां हवाल वठो त क़ब्र मां आवाज़ आयो सुना अली पहिरीं तूं हवाल ॾे पोइ असां था तोखे हवाल ॾियूं त मुंहिंजे सुहिणे अली साईं फरमायो यार असां जो हवाल ही आहे अन निसाअकुम क़द तज़व्वजन तव्हां मरी वियो तव्हांजी मरण खां बाद तव्हांजे माइनि ॿियनि सां शादी करे छॾी 4 महीना 10 ॾींहं तव्हांजी सोग में तव्हांजी इद्दत में गुज़ारियऊं वल्लज़ीन युतवफ़्फ़ौन मिनकुम वयज़रून अज़वाजन यतरब्बसन बिअन्फुसिहिन्न 4 अशहुरिन व अशरा फ़इज़ा बलगन अजलहुन्न फला जुनाह अलैकुम फ़ीमा फ़अलन फ़ी अनफुसिहिन्न मिन मारूफ़ कुरान तो फरमा उहे औरतूं जंहिंजा मुड़ुस मरी विया उहे पंहिंजे मुड़ुसनि जे सोग में 4 महीना 10 ॾींहं इंतज़ार कनि जंहिंमहिल 4 महीना 10 ॾींहं पूरा थियनि त उन्हनि खे इख़्तियार आहे पंहिंजे बारे में जेको फ़ैसिलो वणेनि उहो कनि इहो मुड़ुस हुन जो ख़तमु थी वियो अन निसाअकुम क़द तज़व्वजन तव्हां मरी वियो तव्हांजी मरण खां बाद तव्हांजे माइनि ॿियनि सां शादी करे छॾी 4 महीना 10 ॾींहं गुज़रिया त पाड़े जे माइनि अची हुनजो मथो धोतो अखियुनि में सुरमो पाराए करे लटा पाराए करे तुंहिंजे घर मां पंहिंजे माइटनि ॾे वठी विया हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे तुंहिंजो मुड़ुसु ख़तमु या त उहा माई जंहिंजो मुड़ुसु मरी वञे ऐं हुनखे हमल न हुजे पर उहा औरत जंहिंखे हमल आहे कुरान थो फरमाए उलातुल अहमाली अजलुहुन्न अन यज़ान हमलहुन्न उहा औरत जंहिंजो मुड़ुसु मरी वियो हाणे उनखे हमल आहे उनजी इद्दत ही आहे त वज़ा हमल करे ॿार खे ॼणे त इद्दत उनजी पूरी थी वई उलमा खां तव्हां पुछी ॾिसो हाणे हिकिड़ी औरत आहे उनजो मुड़ुसु मरी वियो
सुबह जो 8 बजे मुड़स मरी हुआस, 9 बजे उनके पुट जावा या न्याणी जाइया, मुड़स जो जनाज़ो घर में पियो हुजेसि, शरीयत इनखे इजाज़त ॾेई छॾी, तुंहिंजो इहो मुड़स ख़तम आहे, बि जाते तूं शादी कर, तुंहिंजी मर्ज़ी आहे। बस जेको तोखे ॾुख पहुतो उन ॾुख जे बदिले में अल्लाह ताला तोखे औलाद वारी नेमत ॾिनी आहे, हाणे तुंहिंजो ॾुख उहो ख़तम आहे, हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, तूं शादी भली मुड़स जो जनाज़ो पियो हुजे, औरत खे ॿार ॼाओ आहे, इद्दत पूरी थी वई, ॿी जाते शादी करे सघे थी, ओ मुड़स हिन जो ख़तम। इन जे करे मुंहिंजे सुहिणे अली साईं फरमायो, अन निसाअकुम क़द तज़व्वजन, यार तव्हां मरी वियो, तव्हांजे मरण खां बाद तव्हांजे माइनि ॿियनि सां वञी शादी कई, वअमवालकुम क़द कुसिमत, तव्हांजा माल ॿियनि में तक़सीम थी विया, वदुवरकुम क़द सुकिनत, जेके तव्हां शौक़ मां जॻहूं ठारायूं, बंगला ऐं मालातूं ठाराया, यार उन्हनि में ॿिया पिया ठाराइनि, असांजो हवाल इहो अथव त क़ब्र मां आवाज़ आयो, सोना अली तो सच फरमायो आहे, पर हाणे असांजो हवाल ॿुध, असां मरी वियासीं, मरण खां बाद क़ब्र असां ते आड़ा हमला कया, जो असांजा कफन सड़ी विया, असांजा वार छणी विया, असांजो गोश्त ॻरी वियो, असांजा हॾा मिटी थी विया, क़ब्र असांजी काई शइ बचाई कान्हे का, जेॾो केॾो क़ब्र जा असांजे मथां हमला हा, पर वमा अनफकना फ़क़द रबिहना, जेकी असां नेकियूं ऐं चङायूं कयूंसीं अल्लाह जे नाले ते, जो कुझु असां दुनिया में ॾिनोसीं उन जी राहत अॼु बि असांजे हॾनि खे मिले थी पई। बसि इहे नेकियूं तव्हां ई असां सां गॾु। मां हिकिड़ो वाक़ियो पढ़ियुमि, डॉक्टर साहब लिखियो, मुंहिंजी रतो देरो में ड्यूटी हुई, पोइ रतो देरो जे ॿाहिरां हिकिड़ो ॻोठ हुयो, उन ॻोठ में हिकिड़े मर्द पंहिंजी घरवारी खे कारी करे मारियो, जीअं जो के दौर में कारोकारी जा मसइला आम थी विया। असांजो सूबो सिंध बलोचिस्तान उत्तर जो तरफ़ इहो त मर्कज़ थी वियो, रोज़ानो अख़बारुनि में तव्हां पढ़ो था, गैरत में अची करे मुस्लमान न्याणियुनि खे क़त्ल था कनि, घरवारनि खे भेनरुनि खे ज़िब था कनि, उन्हनि जा टुकड़ा टुकड़ा था कनि। हालांकि पहिरें नंबर ते असां पंहिंजी न्याणी, पंहिंजी भेण, पंहिंजी घरवारी खे शरई पर्दो ॾियूं, घर जूं जेके बि ज़रूरियात, घर जूं जेके बि घुर्जूं आहिनि उहे सभु घर में पूरियूं कजनि। 3 नंबर ते धारे मर्द खे घर में अचण जी इजाज़त न हुजे। 4 नंबर ते मौसीक़ी राग, टेलीविज़न, VCR, डिश ऐं केबल वारो माहौल असां मुस्लमाननि जे घर में न हुजे। उन खां बाद जेकर असांजी न्याणी, असांजी भेण, असांजी घरवारी बिना इजाज़त जे घर जे दरवाज़े खां ॿाहिरि निकिरी कंहिं गैर मर्द सां ॻाल्हाए त पोइ तूं गोली हणीसी, आहे गैरत आहे। पर जेकॾहिं पर्दो लभे ई न, गाह बि मायूं कनि, लाबारा बि मायूं कनि, साड़ियुनि जा रोंबा बि औरतूं कनि, वोड़नि जा चूंडा बि औरतूं कनि, ॾांदनि मेल खे मल बि मायूं ॾियनि, असांजूं न्याणियूं बिना पर्दे जे स्कूल ऐं कॉलेज वञनि, धारा मर्द उन्हनि खे साम्हूं विहारे करे पढ़ाइनि, असांजूं घरवारियूं बिना इजाज़त जे शहर जी बाज़ार में शॉपिंग पियूं कनि, असांजा घर ओताकूं लॻा पिया हुजनि, सभु धारिया मर्द असांजे घर में न्याणियुनि जे विच में सॼो ॾींहुं घर में मौसीक़ी राग, टेलीविज़न, VCR, डिश ऐं केबल वारो माहौल लॻो पियो आहे। हाणे जेकॾहिं न्याणी या भेण या घरवारी बिना इजाज़त जे घर जे दरवाज़े खां ॿाहिरि निकिरे त इहा कारी नाहे, पहिरें नंबर ते कारो घर जो मालिक आहे, इहा गोलीअ जी हक़दार नाहे, पहिरें नंबर ते गोली जो हक़दार घर जो मालिक आहे। पहिरें नंबर ते गोली उनखे हणी, जहिड़ो माहौल बनाए उनजो कहिड़ो कुझु। कुरान तो फरमाए, वला युबदीन ज़ीनतहुन्न, औरतूं पर्दो कनि। हिकिड़ो पर्दो औरत खे पीउ खां बि करिणो आहे, भाउ खां, भाटे ऐं भाणेजे खां बि करिणो आहे। कुरान तो फरमाए, वल यज़रिबन बिखुमुरिहिन्न अला जुयूबिहिन्न, औरत खे पंहिंजे पीउ जी आॾो, भाउ जी आॾो, भाटे ऐं भाणेजे जी आॾो मथो उघाड़ो करण जी इजाज़त न आहे, सीने तां पोती परे करण जी इजाज़त न आहे। इहो पर्दो औरत खे पीउ खां, भाउ खां, भाटे ऐं भाणेजे खां बि करिणो आहे। ॿुधो नवाब शाह जा मुस्लमानो, ओ मुंहिंजी अदी, मुंहिंजी भेण, तूं बि कुझु गौर ऐं फिक्र कर। जॾहिं तोखे पीउ जी आॾो,
भाजी आडो भाटे ही पाने जी आडो मथो उघाड़ो करण जी इजाजत ना है सीने ता पोती परे करण जी इजाजत ना है त पो धारन मर्दन जी आडो मथो उघाड़ो करे हिन खे घुमण जी का इजाजत ॾिनी आ। अज जुल्म त सा इहो थियो जो न्याणी नाच थी करे बर्दन जे विच में पी ॾिसे थो पियो त पी खे गैरत नथी अचे घरवारी मर्दन जे विच में मथो उघाड़ो करे नाच थी करे मुड़ुस ॾिसे थो त मुड़ुस खे गैरत नथी अचे भाउ पंहिंजी भेण खे मथो उघाड़ो ॾिसी करे नाच नाच पई थी करे भाउ खे गैरत नथी अचे। अॼु नचण वारी न्याणी आहे त नचाइण वारो अबो आहे नचण वारी भेण आहे त नचाइण वारो भाउ आहे अॼु नचण वारी भी मुसलमान त नचाइण वारा भी मुसलमान। कुरान त ईअं थो फरमाए वला यज़रिबन बिअरजुलिहिन लियुलम मा युख्फीन मिन ज़ीनतिहिन वतूबू इलल्लाहि जमीआ। अल्लाह से फरमायो औरत के पैर भी जोर से जमीन ते हणण जी इजाजत ना है उहा औरत जेका पैर में छेर पाए करे पाजे पाए करे पैर जोर से जमीन ते थी हणे अल्लाह साईं के एडी कावड़ अची थी वञे जो अर्श भी ॾकी थो वञे त जबल ऐं पहाड़ भी ॾकी था वञनि।